अस्सलाम वालेकुम हमसरी जे नाज़रीन खे हमसरी सिंध जे प्लेटफॉर्म ते भलीकार। अॼु असां असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद बहराड़ी जे ऑफिस में मौजूदु आहियूं। जीअं त मौसम जे तब्दीली सां गॾोगॾु केतिरियूं बीमारियूं जेके आहिनि से फुटी पवंदियूं आहिनि ऐं अॼुकल्ह असां सभिनी खे ख़बर आहे त डेंगी जो मर्ज़ जेको आहे उहो तमामु घणो आम थी वियो आहे ऐं उहा वबा जेका आहे सा तक़रीबन सॼे पाकिस्तान में पखिड़ियल आहे। हैदराबाद जे असिस्टेंट कमिश्नर बि चाहे थी त उहा पंहिंजे तरफ़ खां हिते जेके आहिनि से असां इंतज़ाम कया आहिनि ऐं जेके हिननि जी ऑफिस जे तरफ़ खां या इंतिज़ामिया जे तरफ़ खां जेके इंतज़ाम कया विया आहिनि उहे उन्हनि जो मैसेज आम माण्हुनि ताईं पहुचे। डॉक्टर नसरीन मेमण इसरा यूनिवर्सिटी जी हॉस्पिटल साइड ते मेडिकल सुप्रिटेंडेंट उहे बि असां सां गॾु आहिनि जेके असांखे ॿुधाईंदियूं त डेंगी जो मर्ज़ असल में छा आहे, उनखे जेको आहे सो पखिड़िजण खां कीअं रोके सघिजे थो, कहिड़ा उपाउ वठी सघिजनि था। ऐं असां वरी असिस्टेंट कमिश्नर सुरहान एजाज़ अबड़ो खां पुछंदासीं त उन्हनि जी इंतिज़ामिया कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि त जीअं उनखे रोके सघिजे। सो डॉक्टर साहब, असां तव्हां खां पहिरीं सुवालु पुछंदासीं त तव्हां ॿुधायो त डेंगी जो मर्ज़ जेको आहे उहो असल में आहे छा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आउं डॉक्टर नसरीन मेमण XDHO हैदराबाद रही चुकी आहियां। हिन वक़्तु आउं इसरा हॉस्पिटल में मेडिकल सुपरिटेंडेंट जी पोस्ट ते आहियां। अदी डेंगी जो जेको मर्ज़ आहे इहो हिकिड़ो वायरल बुख़ार आहे जेको डेंगी वायरस जंहिंखे एडीज़ वायरस चइजे थो आहे। मतिलबु मच्छर जी शेप में हूंदो आहे, जीअं पाण चऊं त चिट कमरो अछा कारा हुन ते चिटा हूंदा आहिनि मच्छर। पोइ इहो वायरल टेम्परेचर आहे जंहिंजा 4 जा स्पीशीज़ हूंदा आहिनि। उन्हनि मां जेको बि स्पीशी हिन जो चक पाईंदो त उन में डेंगी जो बुख़ारु थींदो। ऐं जेको डेंगी जो बुख़ारु आहे इन जो जेको आहे सो ट्रीटमेंट को बि कोन्हे। असांखे जॾहिं उन जूं अलामतूं नज़र ईंदियूं आहिनि त उन जी असां सीवियरिटी ते ॾिसंदा आहियूं त उन जो बुख़ारु केतिरी हद ताईं वञी सघे थो। उन में बुख़ारु अगरि 2 या 3 ॾींहं हले थो ऐं लही थो वञे त उहो उन जो हिकु माइल्ड स्टेज हूंदो आहे जंहिंमें सिर्फ़ु असां पैरासिटामोल ॾींदा आहियूं बुख़ार जे लाइ ऐं असां उनखे फ्लूइड्स पियारींदा आहियूं, जूसिस ॾींदा आहियूं पेशेंट खे। क्लिनिक जे हद ताईं पेशेंट सेट थी वेंदो हलियो आहे त उन में असांखे का रिपोर्ट टेस्ट कराइण जी ज़रूरत कोन पवंदी आहे। पर जॾहिं उहो सीवियरिटी में वेंदो आहे, बुख़ारु उन जो 5 खां 6 ॾींहंनि ते वेंदो आहे त असां उन जा कुझु टेस्ट कराईंदा आहियूं। टेस्ट में मोस्टली असां वटि जेको आहे डेंगी NS1 टेस्ट थींदो आहे ऐं ब्लड CP थींदो आहे जंहिंमें असां प्लेटलेट काउंट खे स्पेशली ॾिसंदा आहियूं। जेको नॉर्मल काउंट हूंदो आहे 1.5 लख खां 4 लख ताईं हूंदो आहे, उहो अगरि घटिजणु शुरू थी वेंदो आहे त पोइ असांखे इंडिकेशन मिलंदी आहे त हाणे डेंगी हेमरेजिक फीवर ॾांहुं पियो वञे। माना अचानक किथां न किथां ब्लीडिंग स्टार्ट थी वेंदी आहे। उहो किथां माना नक मां अचे, वात मां अचे, के पुराणे ज़ख़म मां अचे, या लेडीज़ खे पंहिंजे जेको आहे मेंस्ट्रुएशन में अची वञे, यूरिन में अची वञे त उहो जेको आहे उहो ख़तरे जी हद में अची वेंदो आहे पेशेंट। ऐं गॾु गॾु असां IgG ऐं IgM बि कराईंदा आहियूं टेस्ट, सीरोलॉजिकल टेस्ट आहिनि, उहे बि पॉज़िटिव अची वेंदा आहिनि। बाक़ी PCR टेस्ट महांगो पवंदो आहे, इन करे हर पेशेंट खे कोन करायो वेंदो आहे। अलामतुनि में पेशेंट खे बुख़ारु शदीद हूंदो आहे 104-105 डिग्री ताईं, उन में ॾकणी सां बुख़ारु हूंदो आहे उनखे, ऐं शदीद क़िस्म जो मथे में सूरु, शदीद क़िस्म जो उनखे बुत में सूरु हूंदो आहे, न उल्टी ऐं दिलि कची थींदी आहे, पेट में सूरु बि थींदो आहे मरीज़ खे। पोइ उन शिदत जे करे उहो पेशेंट खे एडमिट करिणो पइजी वेंदो आहे। माना इनिशियली असां हर डेंगी जे मरीज़ खे हॉस्पिटलाइज़ेशन जी कोन एडवाइस कंदा आहियूं। जॾहिं असांखे डेंगी हेमरेजिक फीवर ताईं सीवियरिटी में हलियो वेंदो आहे त असां मरीज़ खे दाख़िल कराईंदा आहियूं अस्पताल में। पोइ उन में बि मां तव्हांखे जीअं ॿुधायो त डेंगी जी का ट्रीटमेंट कान्हे, सिर्फ़ु सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट, जेको जेको सिम्पटम ईंदो वेंदो उन सिम्पटम खे सॉर्ट आउट करे सिम्पटम खे ट्रीट कयो वेंदो आहे। जीअं त डेंगी जी का वैक्सीन बि पाण वटि कोन्हे, इन करे डेंगी जे खां बचण जे लाइ असांखे बचाव जो तरीक़ा असां वटि आहिनि। असीं पंहिंजो पाण खे डेंगी खां बचाए सघूं था। उन बचाइण जे हवाले सां जेकॾहिं असां ॻोठनि में, घरनि में माण्हुनि खे असां ताक़ीद करियूं, ख़ासि तौरु बरसातुनि जी मौसम में, हिननि मौसम में शाम जो घटि घर खां ॿाहिरि निकिरनि, अगरि निकिरनि था त कवर्ड ड्रेसिस पाइनि जंहिंमें ॿाहूं ढकियल हुजनि, हथ ढकियल हुजनि, ऐं जेको आहे सो पाणी जेको खुले बर्तन में जेको रखनि था, छो जो डेंगी जेको मच्छर जेको डेंगी वायरस आहे जेको उहो ताज़े पाणी ते वेहंदो आहे, फ्रेश पाणी ते। त उहो ताज़ो पाणी अगरि असां ढके रखंदासीं, जेको भरियल हूंदो आहे ढके या हारे छॾींदासीं उनखे, उन ते उनखे न कजे। इन खां अलावा असां मच्छरदानियूं इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं बि डेंगी जो मरीज़ हूंदो आहे त डेंगी खे स्प्रेड थियण खां बचाइण लाइ असां उनखे मच्छरदानी में आइसोलेशन में रखंदा आहियूं,
छो जो जेकॾहिं उन मरीज़ खे चक मच्छर चक पातो, उहो ई मच्छर वरी ॿिए खे चक पातो, पोइ भले उहो डेंगी वायरस हुजे या आम मच्छर हुजे, चक पाईंदो त उहा बीमारी ॿियनि ताईं फैलिजी वेंदी। त फैलिजण खां रोकण जे लाइ असांखे उनखे मच्छरदानी में कवर रखंदा आहियूं डेंगी जे मरीज़ खे। इंक्यूबेशन पीरियड हुनजो 3 खां 14 ॾींहं हूंदो आहे मच्छर जो। पोइ पेशेंट पंहिंजी रिकवरी फेस में अची वेंदो आहे, पोइ सेट थी वेंदो आहे पेशेंट। बाक़ी असांजो जेको सीवियरिटी खे रोकण जे लाइ असां जल्द अज़ जल्द अगरि उनखे प्लेटिलेट काउंट घटि आहिनि त असां उनखे फ्रेश फ्रोज़न प्लेटिलेट्स पढ़ंदा आहियूं ब्लड मां कढी, ताकी माना 10,000 खां अगरि घटि थी वेंदा आहिनि त पोइ माण्हू जे बचण जो इम्कान कोन हूंदो आहे। इन करे असां डेंगी खां पाण खे बचाव जा उपाउ वठूं। असां उनजे जेके इन्हनि ॾींहंनि में असांजी जॾहिं जेके एडमिनिस्ट्रेशन वारा असां सां कोऑपरेशन में ईंदा आहिनि त स्प्रे कराईंदा आहिनि गलियुनि में, ऐं घरनि में इहे जेके मॉस्किटो जा जेके कॉइल्स था अचनि इहे ॿारींदा आहिनि, स्प्रे कंदा आहिनि, उन्हनि सां बचाव करे थो सघिजे। प्लस जेको आहे जेके एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां लार्विसीडल टैबलेट्स जिते बि बीठल पाणी हुजे थो उन्हनि में टैबलेट्स विछराईंदा आहिनि, ऐं वरी इहे असांखे इहो गंदो पाणी कढाराए ॾींदा आहिनि, त इन सां असां हिनखे बचाए सघूं था पाण खे। नंबर लास्ट में तव्हांखे इहो ॿुधाईंदसि त जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो अगरि कंहिंखे डेंगी थिए थो त अगरि उनखे ॿियो दफ़ो थींदो आहे त उहो असां हाई रिस्क कंसीडर कंदा आहियूं। ऐं ॿियो अगरि का प्रेग्नेंट लेडी आहे या को ॿार आहे, अगरि उनखे डेंगी थो थिए त असां उनखे बि असां हाई रिस्क में कंसीडर कंदा आहियूं। जेको आम मच्छर जो बुखार हूंदो आहे, जेके असीं मलेरिया था चऊं, ऐं डेंगी जो जेको मच्छर जो जी जेका अचे थो वायरस बॉडी में, जेकॾहिं असां चऊं त हिकिड़ो माण्हू उन्हनि खे ॿिन्ही खे जेको आहे सो कीअं डिफ्रेंशिएट करे सघे थो? जी, आम माण्हू जे लाइ इलाही आसान तरीक़ो आहे, छो जो मलेरिया जो टेस्ट जेको थिए थो उहो सिंपल मलेरिया जो टेस्ट ॿुधाईंदो त कहिड़ी स्पीशी आहे। ICT मलेरिया चयो वेंदो आहे उनखे। उन में असांजा मच्छरनि जा 3-4 क़िस्म हूंदा आहिनि, प्लाज़्मोडियम वाइवेक्स, मलेरी, ओवेल, फेल्सीपेरम, इहे 4-5 क़िस्म आहिनि। कॾहिं कॾहिं मिक्स पैरासाइट इन्फेक्शन बि थी वेंदो आहे, उनजो रिज़ेम्बल बि डेंगी वांगुरु हूंदो आहे। त मलेरिया जी टेस्ट सां गॾु गॾु असां ब्लड CP कराईंदा आहियूं त किथे प्लेटिलेट काउंट न रुको प्लेटिलेट ईअं कोन्हे त रुको डेंगी में डिक्रीज़ थियनि था, मल्टीपल ॿियूं बीमारियूं आहिनि जिन में प्लेटिलेट घटि थींदा आहिनि। त असांजो तवजह इन ॻाल्हि ते हूंदो आहे त प्लेटिलेट अगरि नॉर्मल आहिनि त पोइ पेशेंट आम मच्छर ऐं डायग्नोस मच्छर जो नालो अची वेंदो आहे। मलेरिया जो टेस्ट सिंपल आहे, उहो हरनि थिए थो ऐं उन में एतिरो ख़र्च बि कोन्हे, त उन मां डायग्नोस थी वेंदो आहे, डिफ्रेंशिएट थी वेंदो आहे। थैंक यू सो मच अफ़सर, तव्हां असांखे इलाही कराए थियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं असांजे माण्हुनि खे यकीनन जेको आहे तव्हांजे ॻाल्हियुनि मां काफ़ी ख़बर पई हूंदी, उहे घरनि में पंहिंजो एहतियात करे सघनि था। घर में जेके पाणी जा थाम आहिनि उन्हनि खे जॾहिं शाम जो टाइम थिए त उनखे या ढके छॾनि या पोइ उन्हनि खे ख़ाली करे पाणी खे जेको आहे सो हारे छॾनि ऐं पंहिंजे घर में सफ़ाई जो ख़्यालु रखनि, पंहिंजे गलियुनि में सफ़ाई जो ख़्यालु रखनि। पर उन सां गॾोगॾु असां चाहींदासीं त असां इहा मालूमात हासिलु कयूं त असांजी जेका इंतिज़ामिया आहे उहा माण्हुनि जी सिहत जे लाइ या डेंगी खां बचाव जे लाइ कहिड़ा कहिड़ा क़दम खणे पई या कहिड़ा क़दम खयां आहिनि। त असां हलूं था सुरहान एजाज़ अब्रो सां ॻाल्हाइण जे लाइ, असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद बहराड़ी जी। असां चाहींदासीं त असां सुरहान एजाज़ अब्रो खां पुछूं त इंतिज़ामिया जेको आहे सो माण्हुनि जे बचाव जे लाइ, माण्हुनि जी सिहत जे लाइ ऐं डेंगी खे जेको आहे सो उनजे सिवियरिटी खे घटि करण जे लाइ कहिड़ा उपाउ कया आहिनि। सुरहान, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांजी हैदराबाद इंतिज़ामिया कहिड़ा क़दम खयां आहिनि त असां डेंगी खे जेको आहे सो घटाए सघूं या उन जी सिवियरिटी जेका आहे सा उहा घटि थी सघे। यकीनन छो जो हीउ सॼो सफ़ाई सां जेको आहे सो मुतालिक़ मामिलो आहे, त तव्हां असांखे ॿुधायो तव्हां कहिड़ा क़दम खयां आहिनि। अस्सलाम वालेकुम। पहिरीं त ॾिसो, एडमिनिस्ट्रेशन जेका आहे इंतिज़ामिया उहा हर को मुमकिन कोशिशि करे रही आहे त हर क़िस्म जी एमरजेंसी खां, या रेन एमरजेंसी हुजे या कोविड हुजे, हाणे छो जो डेंगी अची वियो जो सीज़न आहे त उनखां असां प्रिवेंशन माण्हुनि खे सम्झाए बि सघूं, अवेयरनेस बि ॾेई सघूं ऐं उन जे लाइ असां पाण बि कुझु स्टेप्स खणी सघूं जंहिंसां इहो आउटब्रेक न थी सघे। अल्हम्दुलिल्लाह सिंध में करंटली डेंगी जो अहिड़ो को आउटब्रेक कोन्हे, बट वी वॉन्ट टू प्रिवेंट इट। उनखे प्रिवेंट करण जे लाइ इंतिज़ामिया छा करे रही आहे उहो तव्हांखे ॿुधायां थी। त असां वटि ॿाराड़ी में करंटली हींअर म्यूनिसिपल कमेटी टंडो जाम आहे, UCs आहिनि ऐं उनखां अलावा टाउन कमेटी हूसटी आहे। त म्यूनिसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी में अलॉन्ग विथ UCs असां फ्यूमिगेशन ऐं उनजो कैंपेन, एंटी डेंगी कैंपेन शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजे लाइ असां अवेयरनेस कैंपेन शुरू करे छॾी आहे। 2-3 ॾींहं पहिरीं असां थ्रू रेडियो अवेयरनेस कैंपेन कई हुई
ऐं उनखां अलावा असां हाणे हींअर करंटली अवेयरनेस जे लाइ माण्हुनि में पैनाफ्लेक्स बि प्रिंट कराए हणाए छॾिया आहिनि ऐं असां हर माण्हू खे कोशिशि कयूं पिया त पैम्फलेट्स जे थ्रू बि अवेयरनेस फैलायूं। उनखां अलावा हाणे प्रैक्टिकल साइड ते असां छा करे रहिया आहियूं त असां फ्यूमिगेशन शुरू कराए रहिया आहियूं, जंहिंमें असां वटि वेहीकल माउंटेड या सुज़ुकी माउंटेड असां वटि मशीन्स हूंदियूं आहिनि, जंहिंमें असां डेली शाम जो फ्यूमिगेशन स्प्रे कराईंदासीं। उन स्प्रे सां छा थींदो कि जेके मच्छर शाम जे टाइम ते यूजली अची वेंदा आहिनि, यूजली मगरिब जे टाइम ते स्प्रे थींदो आहे, जेको डेंगी जो स्प्रे आहे, डेंगी जो जेको मच्छर आहे उहो उन सां मरी वेंदो, ख़तमु थी वेंदो। उनखां अलावा असां पूरी मुमकिन कोशिशि करे रहिया आहियूं त कंहिं बि गली में, कंहिं बि पाड़े में, कंहिं बि जाइ ते पाणी न बीठल हुजे। जिते पाणी बीठल हूंदो उते तव्हांखे ख़बर आहे त डेफिनेटली मच्छर ब्रीड कंदो आहे, उहो ब्रीडिंग पॉइंट्स हुनखे चयो वेंदो आहे। त असां वटि अहिड़ियूं मशीनरी मौजूदु आहे जंहिंसां असांखे का कंप्लेंट अहिड़ी नज़र का मिलंदी आहे या को पाणी असांखे हूअं ई नज़र ईंदो आहे बीठल, त असां उहो पाणी कढाए छॾींदा आहियूं। ऐं उनखां अलावा असां हाणे थ्रू पर्सनल एफर्ट्स असां कुझु यंगस्टर्स खे रिक्रूट करे रहिया आहियूं थ्रू सर्टन NGOs या थ्रू सर्टन अदर डिपार्टमेंट्स, जंहिंमें उहे असां ॿाराड़ी में माण्हुनि वटि मोकिलींदासीं त जीअं उहे माण्हुनि खे वञी सेंसिटाइज़ कनि। सेंसिटाइज़ेशन इलाही ज़रूरी आहे, छो जो असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिनखे सीरियसली कोन खणंदा आहिनि, जंहिंजे करे या उन्हनि खे इन्फॉर्मेशन कोन हूंदी आहे त असां कहिड़ा उपाउ वठूं जंहिंसां इहो डेंगी न फैलिजे, या इन केस ऑफ एन एमरजेंसी असां अगरि थी पवे डेंगी त उहो कीअं असां उनखे टैकल कयूं। त उन जे लाइ असां कुझु यंगस्टर्स खे हायर करे रहिया आहियूं या डेप्यूट करे रहिया आहियूं त उहे माण्हुनि वटि वञनि उते ॿाराड़ी में ऐं उन्हनि खे इन्हनि सभिनि शयुनि सां सेंसिटाइज़ कनि। ऐं इन केस ऑफ एन एमरजेंसी या को अगरि नीड पइजी थी वञे कि फ्यूमिगेशन जी ज़रूरत आहे या टीम तव्हां वटि न पहुती आहे त उन जा नंबर्स बि तव्हांखे ॾींदसि, तव्हां वीडियो में शेयर करे वठो त तव्हां म्यूनसिपल कमेटी में, UCs में ऐं टाउन कमेटी में तव्हां किन नंबर्स ते राब्तो करे सघो था त तव्हांखे इहे सर्विसिस प्रोवाइड कयूं वञनि। अच्छा, माण्हुनि खे जेके आहिनि से मच्छरदानियूं वग़ैरह इन क़िस्म जूं ॾिनियूं वयूं आहिनि त घरनि में उहे पंहिंजे इस्तेमालु कनि। जेके माण्हू ॿाहिरि था सुम्हनि राति जो या शाम जो जेके आहिनि से घरनि खां, उन्हनि वटि AC कोन हूंदा आहिनि, लाइट जो मसइलो हूंदो आहे, त छा तव्हां इन क़िस्म जी का फैसिलिटी तव्हां प्रोवाइड करे रहिया आहियो या न? मच्छरदानियूं प्रोवाइड करणु इहो पहिरीं बि असां डिस्कस करे चुका आहियूं त इहो DHO ऑफिस जे थ्रू थींदो आहे सभु कुझु। त असां फ्यूमिगेशन कराईंदा आहियूं, असां डी वॉटरिंग कराईंदा आहियूं, असां पूरी कोशिशि कंदा आहियूं त माण्हुनि खे अगरि एक्सेस खपे टू हेल्थ केयर त असां उन्हनि खे उहो एक्सेस ॾियूं। पर इहो मच्छरदानी जेका डिस्ट्रीब्यूट करणु या एमरजेंसी सर्विसिस प्रोवाइड करणु इहे DHO ऑफिस जे थ्रू थींदो आहे ऐं असां उनमें कोऑर्डिनेशन जो एफर्ट रोल प्ले कंदा आहियूं। Thank you so much, Suhan Ijaz, and thank you so much, Dr. Nasreen Mehmet. ये वरी वरी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु मां असांखे पंहिंजो वक़्तु कढी असांजे लाइ, असांजे नाज़रीन जे लाइ हिकिड़ो क़ीमती जेको आहे सो मैसेज रिकॉर्ड करायो आहे। यकीनन आउं सम्झां थी जेको मैसेज तव्हांजो आवाम ताईं ईंदो, ऐं चवंदा आहिनि त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। त असांजा जेके माण्हू आहिनि उहे इन मैसेज खे ॿुधी पंहिंजो पाण खे डेंगी खां बचाइण जी कोशिशि कंदा, पंहिंजी फैमिलीज़ खे डेंगी खां बचाइण जी कोशिशि कंदा ऐं सिहतमंद ज़िंदगी तरफ़ हिकिड़ो कदम खणंदा। थैंक यू सो मच।